अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अॼु मूंसां जेके स्पेशल गेस्ट आहिनि उहे कंहिं तारुफ़ जा त मोहताज न आहिनि, पर मां हिकिड़ी ॻाल्हि हिननि जे बारे में ज़रूरु चवंदुमि त हिननि पंहिंजे नाले जे अॻियां बि टैगलाइन लिखी आहे, अ गर्ल विथ गोल्डन फिंगर्स। वाकई हिननि जी आङुरनि में जादू आहे ऐं सिर्फ़ु हिननि जादू जो असरु सिर्फ़ु सिंध में न, पाकिस्तान में न, बल्कि पूरी दुनिया में आहे। ऐं मां भलीकार चवां थो सैर शाह रिजवी के अस्सलाम वालेकुम एंड वेलकम Walaikum salam. टू माय Walaikum लाइव salam. स्ट्रीम। Thank you so much. कहिड़ा हाल आहिनि? This is the title people gave me. You मुख्य title है सिंधु सर भी चवंदा आहिनि मूंखे गर्ल विद द गोल्डन फिंगर, सोने नांगन वारी छोकिरी, ये सभु टाइटल्स आहिनि जेके मूंखे तव्हां सभई जेके ॾिसनि पिया आहिनि तव्हां मूंखे जेके फैंस आहिनि, जेके माण्हू आहिनि सिंध वासी आहिनि, पाकिस्तान जा माण्हू आहिनि, उन्हनि मूंखे ये टाइटल्स ॾिना आहिनि। ऐं फॉर्चुनेटली मां अहिड़ी आर्टिस्ट आहियां जेको मूंखे इहो मौक़ो मिलियो त मां इंटरनेशनली जॾहिं असांजे कलर्स खे, असांजे आर्ट खे रिप्रेज़ेंट कयो त उते जे आर्टिस्ट मूंखे हिकिड़ो टाइटल ॾिनो जेको मां लिखंदी न आहियां, छो की मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजा जेके पंहिंजा माण्हू आहिनि उहो टाइटल ॾियनि था या उहो जेको मूंखे मान प्यार ॾियनि था उहो मुंहिंजे लाइ वधीक स्पेशल आहे। उहो मूंखे चवंदा आहिनि बेले। मूंखे पहिरियां ख़बर न हुई बेले लफ़्ज़ जो मतिलबु छा आहे, उहो त शायदि स्पेनिश वर्ड आहे। बिल्कुलु। त पोइ मां फ्रेंड्स खां उन्हनि खां पुछियो त इन जो लफ़्ज़ जो मतिलबु छा आहे, त पोइ मुंहिंजी फ्रेंड आहे बिया, उहा अर्जेंटीना जी आहे, सो शी एक्सप्लेन त सही। इन जो मक़सदु आहे ख़ूबसूरत। तो मूंखे ईअं बि चवंदा आहिनि, मां छो त स्पेशली सिंधी कपिड़ा पाए, अजरक गज पाए जॾहिं इंटरनेशनली किथे बि वेंदी आहियां कंहिं एग्ज़िबिशन में, त उहे ॾाढो उनखे सुठो बि लॻंदो आहे ऐं हू ओन बि कंदा आहिनि ब्यूटी खे, ऐं हू बि ओन कंदा आहिनि आर्ट खे, आर्टिस्ट खे इलाही प्यार ॾींदा आहिनि। ठीकु आहे सैर, मां हेॾे अचां थो पियो आहिस्ता आहिस्ता। मां काफ़ी तव्हांजा इंटरव्यूज़ ॾिठासीं, टीवी शोज़ ॾिठा आहिनि, ठीकु आहे। माशाल्लाह तव्हां काफ़ी मल्टी टैलेंटेड आहियो ऐं काफ़ी ॾिसो, इंसान जॾहिं सफ़र शुरू करे थो पियो न, हुनखे काफ़ी शयूं ज़िंदगी में ईंदियूं वेंदियूं आहिनि, पर माशाल्लाह तव्हांजी जेका हिन वक़्तु पहचान थी आहे विजुअल आर्ट, इन ॾे तव्हांजो भला कीअं अचणु त ठीकु आहे, पर तव्हांखे कॾहिं ख़बर पई त हा यार हे मुंहिंजी पहचान थी सघे? जर्नी आई बिलीव इन जर्नी। मां मंज़िल जेको हुन में एतिरो बिलीव न आहियां कंदी, मां चवंदी आहियां त जर्नी शुड बी समथिंग जेको रिमार्केबल हुजे, जेको तव्हां करो ऐं हुन जो तव्हांखे अलॻि सां हिकिड़ो अजर बि ॾींदो आहे। ॿियो वरी मूंखे नंढे हूंदे खां ई आर्ट हो, बट बाबा पिस्टल ॿई आर्टिस्टिक साइड ते हुआ, त ड्रॉइंग्स वग़ैरह इहो मुंहिंजो प्रोफेशन। एतिरी घणी इंपोर्टेंस कोन ॾींदा आहियूं। मां मेडिकल छॾियो, पोइ तरफ़ स्विच कयो, त उन में त जेके इवन मुंहिंजा टीचर्स हुआ, इवन जेके उहे माण्हू रिग्रेट कंदा हुन टाइम ते, त दिस शुडंट बी फील्ड फॉर यू। उहे इन ॻाल्हि खे इंपोर्टेंस ॾींदा हुआ त मेडिकल वधीक इंपोर्टेंस फील्ड रहे या उन में अर्निंग वधीक थी सघे थी, हिकिड़ो फ्यूचर सिक्योर रहे आर्ट्स जी निस्बत। पोइ मूंखे इहा थॉट हुई त तव्हां जेको कमु कयो, मां इलाही महिनत सां कंदी आहियां, दिलि सां कंदी आहियां, स्पिरिचुअल माण्हू आहियां थोरी, उन में आर्ट्स में मूंखे दिलचस्पी हुई, त पोइ मूं स्विच कयो, मेडिकल छॾे आर्ट्स जे पासे आयसि। थोरी हू बग़ावत वारो जेको एलिमेंट आहे न, उहो मूं में शायदि थोरो घणो आहे, ऐं असांजी फैमिली में मूं में ई आहे। त पोइ मूं चयो त न, मूंखे इहो न आहे करिणो। जेको दुनिया चए थी, माण्हू चवनि था, उहो एतिरो इंपोर्टेंस नथो रखे, जेको मां चाहियां थी उहो वधीक इंपोर्टेंट आहे मुंहिंजे लाइ। पोइ उनखे छॾे वरी पोइ मूं आर्ट्स कयो, ऐं अॼु ताईं उनखे हाणे काफ़ी साल थी विया आहिनि मुंहिंजे जर्नी खे, मुंहिंजे जेका आहे उहा हले पई जर्नी, ऐं कमु बि हले पियो, हाणे काफ़ी टाइम थी वियो। सही। ऐं हाणे इन सां ई रिलेटेड मां इहो पुछंदुमि त जीअं हाणे तव्हां चयो न, शुरू में स्ट्रगल करणी पवंदी आहे, बग़ावत करणी पवंदी आहे पंहिंजे ख़्वाबनि खे पूरो करण जे लाइ, ठीकु आहे। ऐं माशाल्लाह तव्हां सिंध जी हिकिड़ी बहितरीनु न्याणी आहियो, जीअं ॿियूं बि न्याणियूं आहिनि असांजे सिंध में, त तव्हां उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तव्हांखे मोटिवेट कयो ऐं तव्हां पंहिंजे ड्रीम्स खे फॉलो कयो?
उहा कहिड़ी शइ आहे जेका शहर खे अंदरो माना उथाए रखंदी आहे त हा हीअ शइ करणी आहे? हिकिड़ो त हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि, असांजे सोसाइटी जी, असांजे मुआशरे जी जेका छोकिरी हूंदी आहे उनखे ऑलरेडी हिकिड़ो कल्चरल बैरियर्स, रिलीजियस बैरियर्स ऐं काफ़ी ॿियूं बि शयूं आहिनि, बिलीव्स असांजा, नॉर्म्स असांजा, उनखे ऑलरेडी हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे टू प्रूव योर सेल्फ। उहा हर छोकिरी, तव्हां उनखे मतिलबु कंहिं क्लास में छॾियो न, तूं कोशिशि कंदी त मुंहिंजा ग्रेड अचे, मां सुठे ग्रेड सां पास थियां, मूंखे अवॉर्ड्स मिलनि, कोशिशि पूरी कंदी। इन जी लाइ जी त असांखे ऑलरेडी हिकिड़ो सप्रेस कयो वियो आहे। मतिलबु असांजे सोसाइटी जी औरत जेका आहे, अॼु भले केतिरा परसेंट जेके छोकिरियूं आहिनि उहे स्कूल नथियूं वञी सघनि या पढ़ी नथियूं सघनि, दिस इज़ वेरी अनफॉर्चुनेट। त बेसिक राइट असांजा जेके आहिनि उन्हनि जे लाइ बि असांखे स्ट्रगल करणी थी पए। त हिकिड़ी इहो एलिमेंट असांजे मुआशरे जी छोकिरियुनि में हूंदो आहे त तव्हांखे को मौक़ो मिले त तव्हां उनखे प्रूव करणु चाहींदा आहियो त पंहिंजी आइडेंटिटी ऐं इंडिविजुअलिटी जेका आहे उन जे लाइ मां ॻाल्हि कयां पंहिंजी, त मूंखे पाण माना मुंहिंजी पंहिंजी ज़ात आहे, जी जीअं जी लतीफ़ साईं चयो त अंदरि ओढ़जे, त अंदरि ओढ़ियो मूं त मूंखे या पंहिंजी इंडिविजुअलिटी खपे, मतिलबु मूंखे पंहिंजी इंडिविजुअल आइडेंटिटी खपे, जेका अलहमदिल्ला सां उहो अलाह साईं मूंखे हुन में कामयाबु बि कयो आहे। त आई एम एन इंडिविजुअल पर्सन ना हो, त हाणे मूंखे केरु फोर्स कोन कंदो कंहिं शइ सां। हिकिड़ो अलॻि सां मूंखे पंहिंजो हिकिड़ी आइडेंटिटी ठाहिणी हुई, जंहिंजे करे मां कमु कयो। ऐं मूंखे ख़बर कोन हुई त मूंखे एतिरी घणी सक्सेस मिलंदी, या मूंखे माण्हू एतिरो घणो मान ॾींदा, मूंखे मुंहिंजे कम खे एतिरो घणो एप्रिशिएट कंदा, मूंखे कॾहिं ख़बर कोन हुई। छो त असां वटि अलाए केतिरा आर्टिस्ट आहिनि जेके जंहिंखे पूरी ज़िंदगी पंहिंजी सॼी उमिरि उन्हनि ॾिनी आहे फील्ड खे, ऐं रिकग्नाइज़ेशन जेका आहे उन्हनि जे साम्हूं केरु आर्ट जी ॻाल्हि करे त मुंहिंजो नालो सभु लाज़मी खणंदा आहिनि। त नंढे नंढा जेके शहर आहिनि उते बि पहिरियां आर्ट एतिरो घणो माण्हू हुनखे सीरियस कोन वठंदा हुआ, बट हाणे मां ॾिसंदी आहियां त अक्सर शॉप्स, नंढा नंढा शॉप्स जेके आहिनि उते मुंहिंजी पिक्चर्स लॻाए रखंदा आहिनि। दिस इज़ वेरी फॉर्चुनेट फॉर मी। त पंहिंजो अक्सर फैन्स जेके आहिनि उहे पंहिंजी धीअनि ते, न्याणियुनि ते मुंहिंजो नालो रखंदा आहिनि, वरी मूंखे उहे पोस्ट में टैग कंदा आहिनि, त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त हुननि खे हिकिड़ो स्पार्कल नज़र अचे थो, हिकिड़ी रिस्पेक्ट आहे हुननि जी, त हू पंहिंजे ॿारनि ते मुंहिंजो नालो रखनि था। ऐं सभ खां वधीक हींअर त मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मामा जूमन दर बदर, जंहिंखे मां पंहिंजो हीरो सम्झंदी आहियां, ऐं मामा जी तव्हांखे ख़बर आहे केॾी ज़बरदस्त शाइरी आहे, बिल्कुलु वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहराण में मिलबो। त मामा ॾाढा ज़बरदस्त हुनजी पर्सनैलिटी आहे। मां हुन सां अक्सर मिलण वेंदी आहियां, हूअं ई वेंडरर हिकिड़ो सोल आहियां। त उन्हनि सां मिलण वियसि मां, त उन्हनि मूंखे ॿुधायो त उन्हनि पंहिंजी पोटी ते मुंहिंजो नालो रखियो। त मुंहिंजे लाइ ॾाढी प्राउड जी ॻाल्हि आहे इहा, त मां हिकिड़ो उन्हनि जे लाइ हिकिड़ो हिकिड़ो बिल्कुलु ख़ुशी इंडिविजुअल थी करे ख़ुशी महसूस। इंस्पिरेशन अगरि मां थियां थी त जी। न सर, मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां हिकु न पूरी माशाल्लाह जंहिं बि तव्हांजी जर्नी ॾिठी आहे न, या तव्हांजो आर्ट वर्क ॾिठो आहे, द वे यू आर डीलिंग विद लाइफ में अप एंड डाउन्स बि ईंदा रहंदा आहिनि, द वे यू ग्रो अप, द वे यू डील ऑल दीज थिंग्स, यू आर नाउ रोल मॉडल फॉर लॉट ऑफ गर्ल्स। ऐं सिर्फ़ु छोकिरनि जे लाइ न, छोकिरनि जे लाइ बि, इंसान ज़ात जे लाइ बि। तव्हांजी ज़िंदगी में केतिरा बि चैलेंजिस अचनि, बट अगरि तव्हांखे हौसलो आहे, हिमत आहे, ऐं तव्हां सही आहियो, त पाण तव्हां उन में कामयाबी हासिलु करे था सघो। ऐं उन सां गॾोगॾु हाणे तव्हां सही चयो, आहे। तव्हां ॻाल्हि कई सोल जी, हाणे इहो ॿुधायो तव्हां तबियतनि कीअं आहियो घर में? ठीकु आहे, हिकिड़ो त ॿाहिरी दुनिया हूंदी आहे, पर हूअं मां इहो थो ॼाणणु चाहियां त शहर तबियतनि हूअं कीअं आहे? गुस्सो ईंदो आहे? वेरी ओल्ड सोल। मां चवां त मां मतिलबु हाणे रिसेंटली मां आई हैव बीन टू मोहन जो दड़ो, त आई कनेक्ट विद द ओल्ड प्लेसिस। मूंखे मतिलबु पुराणा मंदिर हुजनि, थर हुजे, मंदिर हुजनि पुराणा, मूंखे उहे उते मां कनेक्ट फील कंदी आहियां, मतिलबु पाण खे कनेक्टेड उन मिट्टी सां ॾाढो फील कंदी आहियां। त आई फील द आई एम वेरी ओल्ड पर्सन। मूंखे घणियूं शयूं इंटरनेट जूं सम्झ में, स्नैपचैट, असांजी जेका जनरेशन आहे हिन टाइम उहा स्नैप यूज़र्स आहिनि। मां स्नैपचैट मूंखे सम्झ में ई न ईंदो आहे, मूंखे काफ़ी शयूं आहिनि जेके सम्झ में ई न ईंदियूं आहिनि इंटरनेट जूं। पोइ मुंहिंजी नंढा भाउ भेणूं आहिनि, उहे अक्सर खिलंदा बि आहिनि ॻाल्हियुनि सां, पर मां चवंदी आहियां मां मैनुअल कमु थी कयां, त मूंखे उनजी अंडरस्टैंडिंग आहे। त आई फील त मुंहिंजी सोल अॼु जे टाइम में, अॼु हिन इरा में जेको इंटरनेट ऐं गैजेट्स जो इरा आहे, हिन दौर में बि मां बुक्स
पढ़ंदी आहियां। तव्हां बैग ते मुंहिंजी ॾिसी सघो था, मूं वटि हिकिड़ी बिल्कुलु ज़बरदस्त कलेक्शन आहे बुक्स जी। त मां बुक्स पढ़ंदी आहियां, मां कमु कंदी आहियां, त मुंहिंजो इंट्रस्ट जेको आहे उहो पंज आहिनि। मूंखे ख़बर आहे त मां छा चाहियां थी या मां छा आहियां। त मां चवंदी आहियां त अॼु जा जेके असांजी मुंहिंजी जनरेशन जा जेके माण्हू आहिनि न, उहे मूंखे पाण खां नंढा लॻंदा आहिनि। इन करे हुनजी मेंटल कैपेसिटी जेका उहा डिफरेंट आहे। उहा मूवीज़ ऐं उहा गैजेट्स ते घणो टाइम इन्वेस्ट कंदा आहिनि, ऐं आई फील उहो टाइम वेस्ट कनि था, ऐं आऊं पंहिंजे पाण ते इन्वेस्ट कंदी आहियां उहो टाइम अंदरि बिल खे ओरण में। बिल्कुलु। ऐं तव्हां चयो न त सोल जी ओल्ड सोल, पर तव्हांजूं तस्वीरूं ॾिठियूं आहिनि थर ते, मंदरनि ते, ठीकु आहे, वरी अची वियो मुंहिंजो दड़ो जेको हज़ारे साल पुराणी तारीख़ आहे हिकिड़ी। पर इन सां गॾोगॾु माण्हू चवंदा आहिनि त साईं दुनिया हुजे, असां दुनिया घुमूं, पर तव्हां वञो था पिया पोइ हिते हिन जी छा वजह आहे? कहिड़ी शइ आहे जेका उहा तव्हांखे कनेक्ट कंदी आहे हिननि शयुनि सां? मां असल में इहा थो सम्झणु चाहियां न, छो त ॾिसो माण्हू चवनि था 21वीं सदी थी हले, डिजिटल वर्ल्ड आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, इहा हिकिड़ी माना न फिनोमिना ठहियलु आहे। त उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे हिननि सां कनेक्ट कंदी आहे? खोड़ शयूं आहिनि। मुंहिंजो पंहिंजो इंट्रस्ट आहे। आई हैव बीन टू द वर्ल्ड। मां दुनिया घुमी आहियां, मां खोड़ मुल्क घुमी आहियां, ऐं उते मां टाइम स्पेंड कयो आहे, उते आर्ट वर्क कयो आहे। ऐं मां त मुंहिंजी ड्रीम आहे त मां दुनिया जे हर कुंड कुर्च में जेको मूंखे मुंहिंजा ड्रीम प्लेसिस आहिनि, फेवरेट प्लेसिस आहिनि, मां ट्रेवलर आहियां, हिकिड़ो वेंडर सोल आहियां। त मां चवंदी आहियां त हर दुनिया जे कुंड कुर्च में वञी मां पेंटिंग करे ॾिसां त उन इन्वायरमेंट जो, उन प्लेस जो मुंहिंजी पेंटिंग ते कहिड़ो इफेक्ट थिए थो, या कहिड़ो मुंहिंजी पेंटिंग में कहिड़ो चेंज अचे थो उन प्लेस सां। छो त मूंखे लॻंदो एनवायरमेंट जाम इफेक्ट कंदी आहे तव्हांजे आर्ट खे। ऐं थर इन करे त मां मिट्टी जो माण्हू आहियां न, हिकिड़ो ॻोठाणी आहियां, मिट्टी जो माण्हू आहियां, सिंध जी आहियां, त मूंखे उहो फील थींदो आहे हुन सां कनेक्टिविटी। ॿियो को रीज़न न आहे अहिड़ो त मां स्पेशली चवां, बट मूंखे उहो थर में रहणु जेको आहे उहो मां किथे ॿिए कंहिं मुल्क, वॾे कंहिं मुल्क में हुजां, उन खां वधीक मूंखे सुठो लॻंदो आहे। मुंहिंजे ख़्याल सां इहो पोइते वञणु न आहे, इहो अंदरि ओढ़णु आहे, पंहिंजे पाण खे, पंहिंजे सोल खे सम्झणु आहे। त तव्हां दुनिया में मां किथे बि हूंदी आहियां त मां कनेक्टेड पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजी मिट्टी सां ई हूंदी आहियां, ऐं किथे बि दुनिया में हुजां। पोइ मां फील करणु चाहींदी आहियां त मां हिते जी न आहियां, मां सिंध जी आहियां, त मां वरी अजरक पाईंदी आहियां, मां उहो फील महसूसु पाण करणु चाहींदी आहियां। त आई फील त इहा मुंहिंजे अंदरि जी फील आहे, त मूंखे उन्हनि सां कनेक्टिविटी फील थिए थी। जॾहिं मां उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदी आहियां, के पोड़नि सां जॾहिं कचहरी कंदी आहियां किथे थर में वञी, सही। त हू मूंखे वरी पंहिंजा तजुर्बा ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, मां मूंखे उन मां सिखण लाइ ॾाढो मिलंदो आहे। ऐं मां सम्झंदी आहियां त इहा जेका क्रिएटिविटी आहे, जेका तव्हां शयूं माण्हुनि खां सिखो था, उहा तव्हांखे हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन ॾिए थी, त उन सां इलाही क्रिएटिविटी वधे थी इंसान जी। त मूंखे उहो वधीक सुठो लॻंदो आहे अञा। तमामु बहितरीनु। ऐं हाणे अचूं था पिया तव्हांजे आर्ट ॾे, माशाल्लाह बहितरीनु। मां छा, दुनिया इन शइ खे यानी एक्सेप्ट करे थी, एप्रिशिएट करे थी पई। ऐं जेको रिसेंटली तव्हांजो इस्लामाबाद में हुयो ऐं तव्हां लाइव पोर्ट्रेट दीदी साहब जी ठाही, इट वॉज़ रियली अमेज़िंग। छो त लाइव इन द इवेंट में ठाहिणो आहे, वरी उते ई आई रियली एप्रिशिएटेड, पूरी दुनिया सराहियो, ऐं तव्हांखे अवॉर्ड बि मिलियो हुनजी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे मुबारकबाद हुजे। पोइ इहो तव्हांखे हौसलो काॾों आयो, काॾों हिमत आई त मां इहे लाइव ठाहियां? तव्हांजूं लाइव शोज़ बि ॾिठा न, पर एतिरे वॾे इवेंट में जिथे हज़ारनि जी तादाद में माण्हू वेठा हुजनि, लाइव शोज़ मीडिया ते हले थो पियो, ऐं तव्हां हुते पोर्ट्रेट ठाहियो था पिया। मूंखे न आहे ख़बर, बट माण्हू सभु न, बट कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके आर्ट लवर्स आहिनि। ऐं आई फील त दिस इज़ समथिंग वेरी रेयर ऐं न्यू, जेका मां हिकिड़ी इंट्रोड्यूस कराई आहे, हिकिड़ी शइ जेका लाइव पेंटिंग आहे। पेंटिंग और ॿिया बि खोड़ आर्टिस्ट आहिनि जेके कंदा आहिनि, ॾाढो सुठो पोर्ट्रेट्स ठाहींदा आहिनि, बट मूं उहो इंटरनेट ते कई त उहो उन सां कनेक्ट थींदा विया माण्हू, ऐं माण्हुनि खे ओन कयो उन आर्ट वर्क खे। ऐं उन खां पोइ काफ़ी आर्टिस्ट आहिनि जिन्हनि पंहिंजो पेंटिंग शुरू करे छॾी, पोर्ट्रेट्स ठाहिण। इन ते प्रेस क्लब, कराची प्रेस क्लब ते, ॿिया खोड़ हिते प्लेसिस आहिनि कराची में जिन्हनि लाइव पोर्ट्रेट्स, मतिलबु पोर्ट्रेट्स ठाहिया हीरोज़ जा। सही। आई डोंट नो लाइव ठाहिया आहिनि न, पोर्ट्रेट्स ठाहिया। मूंखे इहा उते हुननि इनवाइट कयो हो, ऐं हुननि चयो त असां तव्हांजो सेशन कंडक्ट करणु चाहियूं पिया, ऐं हेतिरा माण्हू हूंदा, हीअ हूंदो। त मूंखे हिकिड़ो सिंगर जॾहिं स्टेज ते बि ॻाईंदो आहे, या हिकिड़ो होस्ट, मां होस्टिंग बि कंदी रही आहियां, त मां स्टेज ते बि जॾहिं होस्टिंग कयां थी, दिस इज़ योर स्किल।
त मां चवंदी आहियां त तव्हां मां पेंटर आहियां या मां पेंट कयां थी त उहो मुंहिंजो स्किल आहे, आई कैन डू इट, इट्स नॉट वेरी मच टफ फॉर मी। त तव्हां कंहिं सिंगर खे गानो ॻाइण लाइ चवंदा उन लाइ उहा शइ टफ कोन्हे, मुश्किल कोन्हे, उनखे मुंहिंजो तजुर्बो आहे। मूंखे हाणे आर्ट प्रैक्टिस कंदे 10 साल थी विया आहिनि त मूंखे उहो तजुर्बो आहे। ऐं मां त चाहियां थी त मां सुठा ऑडियंस सुठी हुजे, सुठा गेस्ट हुजनि, मां उन्हनि जे साम्हूं वञी पेंट करियां, मूंखे त इहो सुठो लॻो ॾाढो। इवेंट इहो इन करे बि सुठो हो ऐं ॿियो उते जा अचीवर हुआ, सॼे पाकिस्तान जा आयल बिल्कुलु अचीवर हुआ जिन्हनि मुख़्तलिफ़ फील्ड्स में पंहिंजो नालो कमायो, त उहे बि मूंखे उन्हनि सां मिली ॾाढी ख़ुशी थी। उन्हनि जे साम्हूं पेंट कयमि त अञा वधीक उन्हनि सां कनेक्टेड फील कयां, त ॾाढो सुठो थी वियो। तमामु बहितरीनु। हाणे ख़ैर माशाल्लाह पंहिंजे घर मां ॿार जॾहिं अॻिते वधंदो आहे या ख़्वाहिश ज़ाहिर कंदो आहे त बाबा हीअ शइ मां कयां, हीअ शइ कयां, ठीकु आहे, त माशाल्लाह हेतिरी तव्हांजी जर्नी रही आहे, नालो कमायो अथव। तव्हां कंहिंखे था सम्झो जंहिंखे तव्हांजा ईअं सम्झो त बैकबोन आहिनि, जंहिंजी तव्हांखे तव्हांजी ज़िंदगी में अॻिते वधाइण में जंहिंजे घणे में घणो तव्हांखे एनर्जी ॾिनी, बूस्टअप कयो? फेल्यूर्स कयो हिकिड़ो, मां हुनजो हिकिड़ो ॿुधाए छॾियां त फेल्यूर तव्हांखे बूस्ट कंदा आहिनि, मूंखे कंदा आहिनि। सही आहे, मूंखे इलाही ज़िंदगी में ईअं माण्हू सम्झंदा आहिनि जिन खे नंढी एज में ॾाढी सक्सेस मिली वई आहे, बट मां फेल्यूर बि ॾाढा फेस कया आहिनि। स्टिल मां इलाही डिस्क्रिमिनेशन फेस कयां पई, इलाही डिस्क्रिमिनेशन, बट स्टिल आई एम वेरी स्ट्रॉन्ग गर्ल। त मां उहे उन्हनि खे इम्पोर्टेंस एतिरी ईअं ॾींदी आहियां त हीअ मूंखे अॻियां वठी वेंदियूं शयूं जेके आहिनि। मूंखे केरु डिग्रेड कंदो आहे, जी जी, तॾहिं नो मूंखे अगरि केरु डिग्रेड कंदो आहे लाइफ में त मां उन शइ खे ईअं वठंदी आहियां त मूंखे ई जॾहिं मां पंहिंजी किताब लिखंदसि त इहे शयूं मूंखे कमु वेंदियूं। सही, I'm so sorry. नो नो इट्स ओके, दैट्स फाइन। त बिल्कुलु ईअं ई, ऐं जी जी, बैकबोन जेके आहिनि उहे तव्हांजी फैमिली हूंदी आहे, आई फील फ्रेंड्स हूंदा आहिनि तव्हांजा जेके ट्रू फ्रेंड्स आहिनि, ऐं तव्हांजी फैमिली हूंदी आहे। मुंहिंजूं सिस्टर्स आहिनि जेके मुंहिंजी बैकबोन आहिनि, मुंहिंजो ब्रदर आहिनि, मुंहिंजी अम्मी आहे, बाबा आहे। त फैमिली जेका ख़ासि तव्हांजा रिश्ता आहिनि उहे ॾाढा इम्पोर्टेंस कंदा आहिनि तव्हांजी ज़िंदगी में हमेशह। बिल्कुलु इहो इन जे करे पुछुमि त ॾिसो हाणे असांजी माना इंडो पाक अहिड़ो कॉन्टिनेंट आहे जिथे असांजी नियाणियुनि खे यानी उहे नियाणियूं मथे ईंदियूं आहिनि जंहिंखे फैमिली जी सपोर्ट हूंदी आहे, ठीकु आहे, उन्हनि जो ट्रस्ट हूंदो आहे। मां इहो सुवालु इन जे करे ॼाणणु कयुमि त जीअं तव्हांखे माशाल्लाह माण्हू तव्हां ते प्राउड करनि था न, तव्हांजी वाह वाह करनि था, एप्रिशिएट करनि था, माण्हू ख़्वाहिश ज़ाहिर कनि था यार असांजी बि नियाणी शहर वांगुरु हुजे, ठीकु आहे। त मां इन जे करे इहा सुवालु पुछियो, अगरि शहर अॼु ठही आहे न त उन जे पोयां कहिड़ा कारण आहिनि, कहिड़ी सपोर्ट आहे, त सुभाणे तव्हां बि पंहिंजी नियाणियुनि खे सपोर्ट कयो त तव्हांजी नियाणी बि शहर वांगुरु थी सघे। बिल्कुलु सपोर्ट कनि पेरेंट्स जेके आहिनि, उन्हनि जी सपोर्ट खां सवाइ कुझु बि असांजे सोसाइटी में छोकिरी या छोकिरो बि कुझु कोन था करे सघनि। उन्हनि खे हिकिड़ी प्रेशराइज़ न कजे, बट सपोर्ट ॾिजे एटलीस्ट। मां त अॼु अलाए केतिरियूं फील्ड्स आहिनि जेके मां ॾिसां थी त मां हैरान थी वेंदी आहियां त केतिरा क्रिएटिव माण्हू असां वटि आहिनि, डिफरेंट फील्ड्स में कमु कनि पिया उहे माण्हू। सही, त नौजवान जेके आहिनि उनखे सिर्फ़ु मौक़ो ॾिजे त उहो एनिमेशन्स में तव्हां ॾिसो त उहो हाणे असांजा पाकिस्तान जा जेके एनिमेशन ठाहींदड़ नौजवान आहिनि उहे हॉलीवुड में कमु पिया कनि। त अगरि तव्हां मौक़ो ॾींदा त उनजो अजर सुठो ई मिलंदो, उनजो फल सुठो ई मिलंदो। तव्हां बसि ट्रस्ट कयो पंहिंजे ॿारनि ते, हुननि जी जेका कैपेसिटी आहे न उनखे तव्हां इग्नोर न कयो। हुननि खे अगरि कंहिं शइ में इंट्रस्ट आहे हुनखे उहो ई करणु ॾियो। आई सही, फील त पोइ पंहिंजी हुननि जी स्ट्रगल हूंदो, पंहिंजो जंग करे हिकिड़े तव्हां चओ न वेरियर, तव्हां हमेशह पाण खे चवंदा आहियो, त जी जी, उन्हनि खे बि पंहिंजे तौर ते हुननि खे वेरियर साबित करणु घुरिजे पंहिंजो पाण खे। ऐं यंगस्टर ते बि इहा ज़िम्मेदारी आहे त उहो अगरि कंहिंखां बग़ावत करे हिकिड़ी फील्ड चूज़ कनि था पोइ उन ते न डटी करे बीह रहंदा आहिनि, मूंखे इहो ई करिणो आहे, पोइ ऑब्वियस आहे त तव्हांखे सॼी दुनिया तव्हांखे एप्रिशिएट कंदी थिए। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि इहा त माशाल्लाह तव्हांजी जेका पेंटिंग हुजे, तव्हांजी पंहिंजी पर्सनैलिटी हुजे, उन में असांजे सिंध जा रंग नज़र ईंदा आहिनि। तव्हांजो माशाल्लाह चाहे पंहिंजो ड्रेसिंग सेंस हुजे, अॼु जे दौर में तव्हां पाण चओ था त मां ओल्ड सोल आहियां, ठीकु आहे, मूंखे पुराणियूं शयूं वणंदियूं आहिनि, पर हुन सां गॾोगॾु तव्हांजी ड्रेसिंग बि, छो त मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि, ठीकु आहे, फीमेल्स बि आहिनि, उहे सभु तव्हांजी माना ड्रेसिंग खे बि ॾाढो एप्रिशिएट कंदा आहिनि।
त इहे रंग तव्हांखे अपनाइण था पिया, हिन जो कारण इहा छा असल में छा दिलि आई चवंदी हैव आहे बीन त माना? होस्टिंग अ मॉर्निंग शो, जी जी। त मां उते त अपडेटेड हिकिड़ो हूंदो हो त तव्हां डेली डेली डिफरेंट तव्हां डिज़ाइनर्स पायो था, बट मां कोन, मुंहिंजी सिस्टर डिज़ाइनर है छा, त उहा डिज़ाइन कंदी आहे, उनजो ब्रांड मां सही। टाइप जा हुजनि, मां ड्रेस पंहिंजे ॾिसंदी आहियां पहिरियां त हिकिड़ी शइ मां इन मामले में ॾाढी कॉन्शियस आहियां त कहिड़े प्लेस ते कहिड़ी ड्रेस पाइणु खपे, कहिड़े टाइम ते कहिड़ी ड्रेस पाइणु खपे, इन मामले में मां ॾाढी कॉन्शियस आहियां। त प्लेस जे हिसाब सां, वक़्त जे हिसाब सां उहो ड्रेस हुजणु खपे, जॻह जे हिसाब सां हुजणु खपे। त पोइ मां ॾिसंदी आहियां त वीनस में अहिड़ा कलर सुठा लॻंदा, फ्लोरेंस में अहिड़ा कलर सुठा लॻंदा, अहिड़ा ड्रेस सुठा लॻंदा। अगरि मां सिंध में पायां थी थर में त अहिड़ा ड्रेस सुठा लॻंदा, अगरि मां मोहन जो दड़ो में पायां थी त अहिड़ी अजरक सुठी लॻंदी आहे, अहिड़ा कलर सुठा लॻंदा। त मां इहो सोचे सम्झी पोइ ड्रेस कंदी आहियां ऐं आई लाइक इट। त तव्हां मतिलबु मां कहिड़ी बि ड्रेसिंग कयां त हुनखे ॾाढो एप्रिशिएट कंदा आहिनि, पर मां प्लेसिस ऐं टाइम जे हिसाब सां ई हुनखे अरेंज कंदी आहियां, उहे ड्रेसिस चूज़ कंदी आहियां। बिल्कुलु, मां पुछण जो मक़सदु इहो, छो त काफ़ी जी माण्हू तव्हां हिन टाइम यूएसए में बि वेही तव्हां सिंधी टोपी पाए वेठा आहियो, बिकॉज़ यू ओन इट, योर आइडेंटिटी। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं काफ़ी असल में ॾिसो न, माण्हू सम्झंदा आहिनि त शायदि हे जेको नज़र अचे थो पियो स्क्रीन ते त इहो सिर्फ़ु सवलो आहे हिननि जे लाइ, पर उन जे पोयों केतिरो हार्ड वर्क आहे, केतिरी रिसर्च आहे, केतिरी सिलेक्शन आहे, केतिरी टाइम कंज़्यूमिंग जॉब आहे, पोइ वञी हीअ शइ साम्हूं अचे थी पई। हाणे माण्हू त माशाल्लाह तव्हांजी ड्रेसिंग एप्रिशिएट कंदा आहिनि, पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त जेको मां हाणे सुवालु पुछियोमांव, तव्हां ॿुधायो त मां ॾाढी कॉन्शियस हूंदी आहियां पंहिंजी सिलेक्शन जे बारे में। हा बिल्कुलु। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ो मां तव्हांजो इंटरव्यू ॿुधो हुअमि, उन्हनि में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई त हिकिड़ी ॻोठाणी आयो ऐं तव्हांखे इन शइ जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे, अंब चांवर, इहो फेवरेट डिश कहिड़ी आहे तव्हांजी? आई डोंट नो, वीडियो शायदि पास थी वई आहे। तव्हां आवाज़ अचे थो मुंहिंजो? हा, आवाज़ु अचे थो। तव्हां ॿीहर माना हुते मथां कुंड ते ग्रीन कलर जो बटण हूंदो, हुन क्लिक कंदो वीडियो ऑन थी वेंदी। हा आई डोंट नो, हाणे सही आहे। कोन्हे आई फील हाणे थी वञे। न न सही आहे हाणे। हाणे अचे पई? जी जी। हा त तव्हां ज़िक्र छा पिया कयो, खाधे जो ज़िक्र पिया कयो? जी जी, खाधे जो। तव्हां हाणे ॾिसो न, असांजे सिंध में इहा शइ यानी फेवरेट आहे, अंब चांवर। ठीकु आहे, मानी हा अंबो, माना जून जुलाई में जॾहिं सीज़न हूंदी आहे। त तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे? मूंखे देसी खाधा ॾाढा वणंदा आहिनि, दाल चांवर, अंब चांवर। हा, देसी मानी हुजे, मखण मानी, लस्सी ॾाढी वणंदी आहे मूंखे। असांजी देसी पालक, साग, इहे सभु शयूं। भाॼियूं मूंखे वणंदियूं आहिनि, अम्मी जो ठाहियल स्पेशली मां ॾाढे शौक़ सां खाईंदी आहियां। ऐं अक्सर त माण्हू मूंखां पुछंदा पंहिंजी इहा शइ, त तव्हां मोटा नथा थियो, तव्हां मखण था खायो। मां अक्सर रखंदी चूरी अम्मी करे ॾींदी आहे न, कुटी बि चवंदा आहियूं असां हुनखे, जेको मखण में मानी अमड़ियूं असांखे ठाहे ॾींदियूं आहिनि। पोइ मां उहे रखंदी आहियां अक्सर पंहिंजे स्टेटस ते, त माण्हू मूंखां सभु पुछंदा आहिनि त तव्हां मोटा नथा थियो, तव्हां इहे सभु शयूं खायो था। बट इहे हेल्दी हूंदियूं आहिनि स्टिल। तव्हां जेको जंक फूड असांजा ॿार अॼुकल्ह खाइनि था, उन्हनि जे मुक़ाबले में त इलाही हेल्दी आहिनि इहे शयूं। ऐं आई थिंक खाइणु खपनि उहे तव्हांखे, मतिलबु हू बि सिर्फ़ु टेस्ट ते न हलणु खपे, पर तव्हां ॾिसो त तव्हांजे लाइ हेल्दी कहिड़ी शइ, उहा शइ खायो त बेटर हूंदो आहे। सही आहे। मज़े जी ॻाल्हि मां ॿुधायां, मां हिन वक़्तु चाहे अमेरिका में वेठो आहियां, सुबुह सां जी जी। सियारे में मुंहिंजो अमूमन हूंदी अथव, मां हाणे गुड़ में कुटी कराए खाई करे पोइ हिते आहियां। अच्छा। हा। ऐं सर हिकिड़ो न, ॿियो उन सां फ़र्क़ु नथो पए, तव्हां किथे बि हुजो, दुनिया जी कंहिं बि कुंड कुर्च में हुजो तव्हां, पर पंहिंजे मुल्क जी जेका मानी आहे न, मां मतिलबु किथे बि वञा, हाणे कश्मीर असां रिसेंटली वियासीं, इस्लामाबाद वियासीं, या केॾांहुं बि वञा, पर हिते जेका सिंध जी मानी आहे न, हुनजो को मुक़ाबिलो ई कोन्हे। मां थर वेंदी आहियां स्पेशली, पोइ मां मानी ठाराए खाईंदी आहियां, जो चोरस मानियूं ठाहींदा आहिनि थरी। सही। ऐं उहे चोरस मानियूं ॾाढियूं मतिलबु एतिरियूं टेस्टी हूंदियूं आहिनि, जो तव्हां रुखी मानी खायो न, तव्हांखे तॾहिं हुन में
हिकिड़ो लज़त ईंदी आहे, टेस्ट फील थींदो आहे ॾाढो, उहो मूंखे ॾाढो पसंदि आहे। सादी मानी ॾाढी सुठी हूंदी आहे। तबियतनि सां दी ओल्ड सोल ठीकु आहे, पर रंगनि सां खेॾणु वाह। मां अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे, हमेशह ईअं आबाद हुजो। ऐं हाणे हिकिड़ी ॿी, तव्हां माशाल्लाह काफ़ी बहितरीनु पोर्ट्रेट ठाहिया, काफ़ी शख़्सियात खे तव्हां ट्रिब्यूट ॾिनो। का अहिड़ी शख़्सियात जेका अञा रहंदी हुजे ऐं तव्हांखे इंतज़ारु हुजे त मां हिननि जो पोर्ट्रेट ठाहियां? काफ़ी पोर्ट्रेट आहिनि जेके रहियल आहिनि अञा, काफ़ी पोर्ट्रेट आहिनि जेके न मूंखे अञा सर, ठाहिणा आहिनि। हिकु अधु हूंदो आहे न त यार हिन जो मां ठाहियां, पर हींअर ॿुध मां रिसेंटली वई हुअसि रिसर्च करण जे लाइ, छो त मां पोर्ट्रेट जेके ठाहिया आहिनि उहे मां रिसर्च करे ठाहींदी आहियां, त कोशिशि कंदी आहियां त उहे जीअं रेबारी कबीलो मां विज़िट कयो रिसेंटली नगर पार्कर में, सही, जेको मारुई जो कबीलो आहे। अच्छा, छो त मारुई रेबारण हुई, शाह लतीफ़ जी सूरमी जेका आहे, त सही, मुंहिंजी जी थी वियो, जी जी, सोणी जो पोर्ट्रेट थी वियो, त इहे मूंखे ठाहिणा आहिनि। इहे पाइपलाइन में इंशाल्लाह हिननि खे जल्दी आउं ठाहींदसि। ऐं राजा ॾाहिर जो पोर्ट्रेट मूंखे ठाहिणो आहे, सही, उहो अञा, उहो त मां दिलि सां चाहियां थी त मां जल्दी ठाहियां, बट मां जल्दी तकड़ न आहियां कंदी। मूंखे ख़बर आहे फैंस हुनजो वेट बि कंदा आहिनि, काफ़ी फरमाइशूं कंदा आहिनि, वेट बि कंदा आहिनि, ऐं उहो ॾिसंदा आहिनि त हाणे अॼु कंहिंजो पोर्ट्रेट ठाहींदी, अॼु कंहिंजो पोर्ट्रेट ठाहींदी, बट मूंखे हूंदो त मां तकड़ न कयां, नॉर्मली आराम सां कमु कयां, त मूंखे हिकिड़ो रिस्क न खणा, हिकिड़ो सुठो पोर्ट्रेट बि ठही वञे, ऐं उहो पंहिंजे टाइम ते ई मां पोइ पोस्ट कंदी आहियां, त पोइ हुनखे एप्रिशिएट कंदा आहिनि, प्यार ॾींदा आहिनि, पर तकड़ ॾाढी कंदा आहिनि। ऐं ईअं बि ॾुख बि कंदा आहिनि, त तव्हां हिकिड़ो पोर्ट्रेट ठाहियो था, वरी उहो पंहिंजा फेवरेट पर्सनैलिटी, जेके बि हुनजी फेवरेट पर्सनैलिटी आहिनि, उन्हनि जो चवंदा आहिनि त तव्हां हिन जो पोर्ट्रेट न ठाहियो, तव्हां हिन जो पोर्ट्रेट न ठाहियो, त ईअं मतिलबु शिकायतूं शिकवा बि ॾाढा कंदा आहिनि। पर मां वरी ठाहींदी आहियां, जॾहिं पोस्ट कंदी आहियां, पोइ वरी ख़ुशि थींदा आहिनि त हा शहरुनि जो पोर्ट्रेट ठाहियो। त मां पॉलिटिक्स में न आहियां पवंदी, न बट न आई थिंक हिकिड़ी, जेके मुंहिंजो फेवरेट पर्सनैलिटीज़ आहिनि, बिल्कुलु शहर, उन्हनि सभिनी खे मां ठाहियां। हिकिड़ो ॿियो सुवालु आहे मुंहिंजे ज़हन में थो अचे पियो, ठीकु आहे, त काफ़ी यानी इहा शइ थींदी आहे, माण्हू जॾहिं पब्लिक फिगर थींदो आहे, घणा माण्हू कनेक्ट थींदा आहिनि, ठीकु आहे, इहो यानी कुदरती अमल आहे, जीअं ॾींहुं आहे न राति बि आहे, ॾुख आहे ग़म आहे, हर शइ माना रब पाक जोड़ी में ठाहियूं आहिनि। जे अगरि माण्हू तव्हां सां एप्रिशिएट करनि था, वाह वाह करनि था, उते वरी क्रिटिसिज़म बि थींदो आहे, ठीकु आहे, उते नेगेटिविटी बि ईंदी आहे। माशाल्लाह तव्हां जीअं ॾींहों ॾींहुं अॻिते वधंदा था वञो, ठीकु आहे, त तव्हां इहा नेगेटिविटी खे बीइंग एज़ अ आर्टिस्ट, बीइंग एज़ अ फीमेल, छो त मूंखे बि चङी तरह ख़बर आहे त मुंहिंजी सोसाइटी में फीमेल खे अॻिते वधणु तमामु काफ़ी हर्डल्स ऐं चैलेंजिस आहिनि। दोस्तो वॾी महिरबानी तव्हांजी, लख कुर्ब। हिन वक़्तु लाइव आहियूं शहर सां, त शहर मुंहिंजो इहो सुवालु हुयो त तव्हां इहा नेगेटिविटी ते ओवरकम कीअं कंदा आहियो? कोई का ॻाल्हि ईअं थींदी आहे त कीअं माना उनखे ख़तमु करे अॻिते वधो था पिया आहिस्ता आहिस्ता? नेगेटिविटी आई फील त फेल्यूर मां जी ॻाल्हि कई त इट्स अ पार्ट ऑफ दैट, त तव्हां ज़िंदगी में जेका बि अहिड़ी शइ फील कयो था, जेका तव्हांखे क्रिटिसिज़म फेस करणी पए थी, उहो तव्हांखे ठाहे थी, एंड ऑफ द डे उहो तव्हां लाइ हेल्दी आहे। क्रिटिसिज़म खे मां ओन कयां थी ऐं मां एप्रिशिएट कयां थी त माण्हुनि खे एतिरो सेंस आहे जेके क्रिटिसाइज़ कंदा आहिनि, त आर्ट में क्रिटिसिज़म जी इम्पोर्टेंस आहे ॾाढी, पर मुंहिंजे आर्ट खे क्रिटिसाइज़ न कंदा आहिनि, मूंखे मतिलबु प्यार कंदा आहिनि आर्ट खे, एप्रिशिएट कंदा आहिनि आर्ट खे, उन खे न कंदा आहिनि, पर उहो क्रिटिसिज़म जेको थींदी आहे उहो मूं ते थींदी आहे, या करे ईअं थींदी आहे तव्हां सैयद जो रो मथे ते पायो, सो आई फील त उहा शइ न हुजणु खपे। पोइ मां चवंदी आहियां तव्हांजो फोकस मुंहिंजे आर्ट ते हुजणु खपे, मुंहिंजे कम ते हुजणु खपे, ऐं मूं ते न हुजणु खपे उन पर्सपेक्टिव में। इहा शइ मां ॾाढो फील कंदी आहियां, त माण्हुनि खे क्रिटिसिज़म जेको आहे न उन खे हेल्दी वठणु खपे, बट कंहिंजी तव्हां क्रिटिसिज़म करण जो मक़सदु इहो कतई न आहे तव्हां हुनजे आर्ट ते ॻाल्हायो, तव्हां हुनजे कम ते ॻाल्हायो, उन माण्हू जे राइटर आहे त हुनजी तव्हां लिखणी ते ॻाल्हायो, आर्टिस्ट आहे तव्हां हुनजे आर्ट ते ॻाल्हायो, सिंगर आहे त हुनजे सॉन्ग ते ॻाल्हायो, बट तव्हां हुनजी पर्सनैलिटी ते जेको ॻाल्हाईंदा आहियो उहो मूंखे बिल्कुलु पसंदि कोन्हे, उहो ॿिए कंहिंजे लाइ बि ॻाल्हाइणु पसंदि कोन्हे।
ऐं ॿी इहा शइ जेको इल्ज़ाम तराशी कंदा आहिनि, जेको किरदार कशी कंदा आहिनि, या जेके ग़लति बेहुदा लफ़्ज़ जेके इस्तेमालु कंदा आहिनि, उहो मूंखे बिल्कुलु उहो हिकिड़ो एज़ अ रिस्पेक्टेबल सिटीज़न मां चवां, या एज़ अ गर्ल मां चवां, या हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको तव्हांखे तव्हांजे हिकिड़े पॉज़िटिव साइड खे, तव्हांजे रिस्पेक्टेबल साइड खे सॼी दुनिया जे साम्हूं रिप्रेज़ेंट करे थो, ऐं तव्हां उन खे क्रिटिसाइज़ कयो, उन सां बदइख़लाक़ी कयो। उहो बदइख़लाक़ी वारो एलिमेंट जेको आहे न, उहो मूंखे ख़बर आहे त उहे माण्हू जेके ॿियनि खे क्रिटिसाइज़ कंदा आहिनि, उहे पाण कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि, बट मां इहो चवंदसि त उन सां फ़र्क़ु को बि कोन पवंदो आहे। बट हिकिड़ी शइ थींदी आहे त तव्हां पंहिंजा ई जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां क्रिटिसाइज़ जॾहिं कयो था, त माण्हू सॼी दुनिया जा माण्हू पोइ उहा हिकिड़ो नेगेटिव वाइब वेंदी आहे ॿियनि ॾांहुं। त तव्हां मतिलबु कीअं आहियो तव्हां सोशल मीडिया जो यूज़, तव्हां ख़बर आहे केतिरो हिन टाइम नेगेटिव थिए थो, त उहो बिल्कुलु नेगेटिव यूज़ न करणु खपे। आई फील त तव्हां कंहिंखे एप्रिशिएट कयो, तव्हां न कयो, तव्हां इग्नोर करे छॾियो, तव्हां स्क्रोल करे सघो था, हिकिड़े बटन ते तव्हां स्क्रोल करे सघो था स्क्रीन खे, बट तव्हां कंहिंखे हरू भरू वेही गार गन कयो, तव्हां ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायो, तव्हां इल्ज़ाम तराशी कयो, इहो इलाही ग़लति आहे। आई फील ॾाढो ग़लति आहे। हर इंसान जो पंहिंजो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, हर इंसान जो पंहिंजी हिकिड़ी बिलीव्स आहिनि, ऐं उनखे तव्हां पंहिंजो बिलीव उनजे मथां थोपे नथा सघो। स्पेशली जेके आर्टिस्ट आहिनि, आर्टिस्ट जे मथां सोसाइटी, मुआशिरो, हुनजी नेगेटिविटी जेका आहे उहो केरु उनजे मथां थोपे नथो सघे। रिसेंटली हिकिड़ो ॿियो आर्टिस्ट आहे, उनखे ॾाढो क्रिटिसाइज़ कयो वियो, ऐं मां उन लाइ बि पोस्ट रखी हुई त तव्हां उन ते मुसलत न कयो पंहिंजी मर्ज़ी जेका आहे, उनजी मर्ज़ी आहे, उहो हिकिड़ो आर्टिस्ट आहे, उहो कंहिंखे ॻाए कंहिंखे न ॻाए, कंहिंसां मोहबत करे कंहिंसां न करे, असां उनखे कोन इहा शइ सेखारींदासीं। पर उहो सोसाइटी असांजी आहे न, त उहो ॾाढो इन मामले में मां चवंदसि एक्सट्रीमिस्ट आहिनि, त उहे ॿिए खे बर्दाश्त न कंदा आहिनि। हाणे मुंहिंजो बिलीव अगरि अलॻि आहे ॿिए खां, त उनखे एक्सेप्ट न कंदा, एक्सेप्ट न कनि त बि उनजी रिस्पेक्ट करणु खपे, डिफरेंस ऑफ ओपिनियन जी रिस्पेक्ट करणु खपे। उहो मुंहिंजे ख़्याल सां हिते लेक करे थो, हिते असांजी सही। मुआशिरो, मां असांजी हाणे सोसाइटी में इहा मां ॾाढी लेक करे। तमामु बहितरीनु। मां ॿुधाईंदो हलां, काफ़ी हिते माण्हू मूंखां पुछंदा आहिनि त तव्हां अमेरिका में रहो था पिया, तव्हां सिंधी टोपी पाए घुमो था पिया। मां मोस्टली कारो वॻो मूंखे पातल हूंदो आहे, जुमे जे ॾींहुं ख़ासि करे। मां आम पब्लिक में हिते ईअं ई घुमंदो फिरंदो आहियां। मूंखे चवंदा आहिनि त तोखे कोई कुझु चए नथो। मां पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजी पूरी फैमिली हिते सिंधी ॻाल्हाईंदी आहे। ॿाहिरि हुजूं, असां स्कूल में हुजूं ॿारनि जे में बि, त पाण में असां कम्युनिकेट सिंधी में कंदा आहियूं। त मां दोस्तनि खे इहा ॻाल्हि चई, ॾिसो हितां जा माण्हू जेके अथव न, उहे जजमेंटल न आहिनि ॿिए जे बारे में। मां राति जो 3 बजे अगरि हिते हा वेही बिल्कुलु। करे लाइव शो कयां थो पियो, कुझु बि ॻाल्हायां थो, मां नई गाॾी वठी आयो आहियां, छा मुंहिंजी अर्निंग आहे हिते, मां चयो माण्हुनि खे, मुंहिंजे पाड़े वारे खे परवाह न आहे। असां वटि मां चयो असांजे मां बि लाइव माना दोस्त का बि हिकिड़ो सुवाल अमूमन कंदा आहिनि, अदा अमेरिका में तुंहिंजी पघार घणी आहे? मां चयो तुंहिंजो भला हिसो मां ॾे रहियल आहे, मां ॾे को तुंहिंजी घरां टैक्स वठणी थी, का शइ रहियल आहे। त वाकई मां दोस्तनि खे ईअं चवंदो, आर्टिस्ट जेके आहिनि न, उहे बि ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जा वली माण्हू आहिनि। तव्हांखे न आहे ख़बर त रब पाक हर कंहिं में हिकु अंदरि आर्टिस्ट रखियो, ॿार रखियो आहे। उहो कंहिं महिल अचे थो, कहिड़ी शक्ल में उहो प्रेज़ेंट करे थो पियो, उहो शख़्स ई ॼाणे थो पियो। ऐं ॿी रही ॻाल्हि इहा त वाकई अगरि का शइ तव्हांखे नथी वणे, त दोस्तनि खे मां इहो ई चवंदो आहियां, अदा टेंशन न वठो, सॿड़ में सुतो पियो आहे, छड़ो हिकिड़ो ईअं टच कर, मां मथे उॾरी वेंदुमि, टेंशन न वठो, त ज़फर फोटो हिते ई वेठो ॻाल्हाईंदो। तव्हां हरू भरू कान पंहिंजी रखो साड़ियो, न पंहिंजो बीपी। बराए महिरबानी दोस्तनि मां इहो ई चवंदो आहियां, का शइ वणे नथी त जी बिस्मिल्लाह, नथी वणे त स्वाइप करो, हरू भरू पंहिंजी रखो नथा साड़ियो। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त माना ॻाल्हाईंदा आहिनि घटि वधि, मां उन्हनि खे इहो सिर्फ़ु लाइव मां चवंदो आहियां, मां चयो आहे इहो तव्हां पंहिंजी ज़बान नथा ॻाल्हायो, तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे इहो कॾहिं न चयो हूंदो त हीअ शइ कर वञी, पर उन खां पोइ बि अगरि करे थो पियो, त तूं पंहिंजो नालो न, पंहिंजे पेरेंट्स जो, पंहिंजे वॾनि जो नालो बदनाम थो करे। इहा उहा शइ आहे। हा बिल्कुलु ठीकु बिल्कुलु आहे। बिल्कुलु। असां जेको ॻाल्हायूं था, असांजी पर्सनैलिटी मां, असांजी ॿोली मां, असांजे लफ़्ज़नि मां, असांजी हर ॻाल्हि मां, असांजी जेका पेरेंटिंग हूंदी आहे, असांजी जेका तरबियत आहे, उहा जी वाज़े थींदी आहे। इहा बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे, त असां किथे बि वञूं था, असां ईअं न सोचूं त मां हिकिड़ो इंडिविजुअल आहियां, बट मां अगरि किथे बि वेंदसि
त मां हिकिड़ी फैमिली जो हिसो आहियां, मां हिकिड़ी सोसाइटी जो हिसो आहियां, मां हिकिड़े धरती जो, हिकिड़े मुल्क जो हिसो आहियां। त ऑब्वियस आहे त माण्हू, मां किथे बि को अहिड़ो अमल कयां जेको ठीकु न आहे त हर को चवंदो त पाकिस्तान में सभु माण्हू अहिड़ा आहिनि ऐं या सिंध में सभु माण्हू अहिड़ा आहिनि। त ऑब्वियस आहे उहो मूं ते हिकिड़ी एज़ अ इंडिविजुअल, एज़ अ पर्सन उहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उहा सभिनी ते आहे। त असांखे बिल्कुलु पॉज़िटिव रहणु खपे, पॉज़िटिव, ऐं असां पॉज़िटिव वाइब ॾींदासीं न त असांखे बि उहो नेचर ॾींदी। यूनिवर्स में, नेचर में तव्हां जेका बि शइ इन्वेस्ट कयो था, तव्हां जेका फील इन्वेस्ट कयो था, उहा पॉज़िटिव आहे त तव्हांखे पॉज़िटिव वापसि ॾींदी। तव्हां नेगेटिव इन्वेस्ट कंदो, तव्हांखे नेगेटिव ई वापसि ॾींदी। त इन करे तव्हांखे इन्वेस्ट जेको आहे उहा सुठी शयूं करणु खपनि ऐं माण्हुनि खे बिल्कुलु एक्सेप्ट करणु खपे। डिफरेंसिस खे तव्हां, डिफरेंसिस जेके हूंदा आहिनि न माण्हुनि जा। रिसेंटली हिकिड़ी ॿी बि मां जॻह जी वियसि जी इस्लामाबाद में। सही इन खां अॻु में बि इस्लामाबाद मां 4 दफ़ा वञी चुकी आहियां, पर मूंखे एतिरो कॾहिं सुठो कोन लॻो, मज़ो कोन आयो हिन दफ़े जेतिरो आयो। उनजो रीज़न इहो त मूंखे उते कुझु ओल्ड प्लेसिस मिली विया हुआ। हिकिड़ी जॻह हुई पुरी, सैदपुर ॻोठ में हुई, उहा ॾाढी हिकिड़ी क्लासिकल जॻह हुई। ऐं हिकिड़ी ॿी जॻह हुई उते 3 रिलीजियस प्लेसिस गॾु हुआ, चर्च हो, गुरुद्वारो हो, मस्जिद हुई, मंदिर, 4 प्लेसिस गॾु हुआ। सही ऐं उहा मूंखे जॻह ॾाढी सुठी लॻी। त उन्हनि चयो त हीअ पार्टीशन खां अॻे जी जॻह आहे जिते मंदिर, गुरुद्वारो, चर्च ऐं मस्जिद 4 ई गॾु आहिनि। ऐं उन मां हिकिड़ो मैसेज पे आयो त मतिलबु माण्हुनि में केतिरी हिकिड़ी इंटरफेयर हार्मोनी हुई जेको गॾु रहंदा हुआ। असां में अॼु उहा कोन्हे। त दिस इज़ वेरी अनफॉर्चुनेट। त असांखे बि ॿियनि खे वेलकम करणु खपे, ॿियनि खे, ॿिया जेके डिफरेंसिस आहिनि उन्हनि डिफरेंसिस खे रिस्पेक्ट करणु खपे। एटलीस्ट तव्हां उन्हनि खे एक्सेप्ट नथा कयो, तव्हां न कयो, पर तव्हां रिस्पेक्ट करे सघो था न। बिल्कुलु हो चवंदा न कंहिंखे जो नथा ॾुखायो त न। हा, सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु न, तमामु बहितरीनु ॻाल्हि चई। ऐं वाकई मां हिननि जी काफ़ी दोस्तनि खे हिते मिसाल बि ॾींदो रहंदो आहियां। मां हिते ॾेखारे चुको आहियां त ॾिसो अमेरिका में रहां थो पियो, मस्जिद, मंदिर, हर शइ पंहिंजी प्रिमिसिस में तव्हां जेके बि तव्हां रिलीजियस फॉलो कयो था, जेको बि तव्हांजो बिलीव आहे, ॿियो अची हुनखे डिस्टर्ब नथो करे पियो, हो थोपे नथो पियो त ज़बरदस्ती न तूं हीअ शइ ॾिसो, कर। ठीकु आहे, हिते इन जे करे ई मां सम्झंदी आहियां इहो जेको ॿिए ते थोपण, पंहिंजी मर्ज़ी मुसलत करण या थोपण आहिनि, इहो एक्सट्रीमिस्ट आहिनि। इहो न हुजणु खपे। इहो भले मां चवंदी आहियां त उहो रिलीजियस हुजनि या उहे सोसाइटी जा नॉर्म्स हुजनि। अगरि को माण्हू आहे उनखे कहिड़ी बि ड्रेसिंग करणी आहे, उनखे कुझु बि करिणो आहे, तव्हां उनखे नथा सेखारे सघो त तव्हांखे ही शइ फॉलो करणु खपे। छो त हू उनखे पाण तव्हांखां वधीक ख़बर आहे। हर माण्हू खे ऑब्वियस ख़बर आहे। त तव्हां कंहिं ते इहा अजाई तनक़ीद कयो, हिन खां बहितर न आहे तव्हां पंहिंजे लाइ पाण ते फोकस करे पाण ते थोरो इन्वेस्टमेंट कयो टाइम। बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे। इहो त हाणे तमामु सीरियस टॉपिक हली वियो, पर हाणे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां पुछंदुमि तव्हां खां। जी, हाणे चवंदा आहिनि न आर्ट ईअं न निकिरंदो आहे। ठीकु आहे, माण्हू जे अंदरि मां ईअं आर्ट न निकिरंदो आहे। आर्ट कुदरती हिकिड़ी शइ, जीअं मां चयुमि न आर्टिस्ट मुंहिंजे लाइ भली आहिनि, त उनजो दिलि ॾाढो हसास हूंदो अथव, ॾाढो यानी मासूम हूंदा आहिनि। मां जेतिरनि आर्टिस्टनि सां अञा ताईं ॻाल्हायो आहियां, मिलियो आहियां, ठीकु आहे, तव्हां माशाल्लाह हेॾो पोर्ट्रेट नालो हर शइ, हुन खां इहो पोइ ॿुधायो त तव्हांखे ख़ौफ़ कहिड़ी शइ खां लॻंदो आहे? डपु लॻंदो आहे न, कंहिंखे ॾेडर खां थींदो आहे, कंहिंखे कहिड़ी खां थींदो आहे, कंहिंखे कहिड़ी शइ खां थींदो आहे। आई वॉन्ट टू जस्ट चेंज द टॉपिक, इन करे इहो सुवाल पुछियुमि। मूंखे डपु इन्हनि माण्हुनि खां थींदो आहे जेके जजमेंटल हूंदा आहिनि। ॿी कंहिं शइ खां न थींदो आहे, कंहिं बि शइ खां न थींदो आहे। अलाह साईं ठाहियल हर कुदरत जी शइ सुहिणी आहे। माण्हू बि सुहिणा आहिनि, ख़ूबसूरत आहिनि, प्यारा आहिनि, बट उन्हनि में जेके उन्हनि जा बिलीफ्स आहिनि न, असां पैदा थियासीं, असांखे हिकिड़ी शइ सेखारी वई त तव्हांजो ही मज़हब आहे, तव्हांजो ही रंग आहे, तव्हांजी ही नस्ल आहे, तव्हांजी ही ज़ात आहे, हर शइ असांखे ऑलरेडी ॿुधाई वई। पोइ उहो असांजा बिलीफ्स आहिनि। असां वॾा थींदा आहियूं, असां पाण खे ओढ़ण जी कोशिशि ई न आहियूं कंदा त असां छा आहियूं, असां कीअं आहियूं। उहो मुंहिंजे ख़्याल सां लेक आहे। ऐं उहे जेके माण्हू आहिनि न, जेके एक्सट्रीमिस्ट हूंदा आहिनि, जेके ॿियनि ते पंहिंजी मर्ज़ी थोपींदा आहिनि, जेको हाणे रिसेंटली श्रीलंकन मैनेजर सां जेको कयो वियो, that was Sialkot में, that was very 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 unfortunate, ऐं इलाही बुरो इंसिडेंट हो। ऐं अहिड़नि माण्हुनि खां थींदो आहे, अहिड़नि माण्हुनि खां थींदो आहे, अहिड़े मुआशिरे खां थींदो आहे, जंहिंमें तव्हांजो ॿार, जंहिंमें तव्हांजो वॾो, जंहिंमें को माण्हू, को इंसान, जंहिंमें का औरत, जंहिंमें को मर्द, केर बि सेफ न आहे, सिक्योर फील नथो करे पाण खे। ॿाहिरि निकिरो था, तव्हांखे लाज़मी आहे त तव्हांखे
माना ख़ौफ़ हूंदो आहे दिलि में त तव्हांखे केरु पर्स न स्नैच करे, केरु तव्हांखे अब्यूज़ न करे छॾे, त इहो ख़ौफ़ वारो मुआशिरो जेको आहे न इहो इन खां ख़ौफ़ थींदो आहे, बसि ॿी कंहिं शइ खां न थींदो आहे। मां चाहियां थी त सिंध अहिड़ी हुजे जंहिंमें सभु माण्हू ख़ुशि रहनि, जंहिंमें को ख़ौफ़ न हुजे कंहिंखे, पूरो बल्कि पाकिस्तान अहिड़ो हुजे जंहिंमें कंहिंखे ख़ौफ़ न हुजे, जजमेंटल माण्हू न हुजनि, हर को पसे पिरी के हर को पंहिंजी ज़ात में पंहिंजे कमु त ख़ौफ़ कंहिंखे बि न थींदो कंहिंखे का। बिल्कुलु तमामु भली ऐं सुठी ॻाल्हि तव्हां चई। काफ़ी दोस्त मैसेज कमेंट करनि था, उन्हनि जी महिरबानी। ऐं ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि। मां सिर्फ़ु सैर खां 30 मिनट जी रिक्वेस्ट कई हुयमि, पर शायदि लॻे थो टाइम मथे थी वियो आहे। ऐं ॾाढो सुठो लॻो। ऐं उन सां गॾोगॾु मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हलां, उहा इहा त मां दोस्तनि खे काफ़ी मरतबा लाइव इहा शइ चवंदो रहंदो। काफ़ी दोस्त मुंहिंजे बारे में बि कंहिं महिल अहिड़ा कमेंट्स, माना उन्हनि खे उहो कंफ्यूज़ हूंदा आहिनि, उहो क्लियर न हूंदा आहिनि। छो त कंहिं महिल मां पंहिंजो हेड शेव करे छॾींदो आहियां, गंजो हूंदो आहे। करतारपुर मंदरनि में, मस्जिदनि में, हर शइ ते मां वेंदो आहियां त काफ़ी दोस्त वरी कुझु कमेंट्स कंदा आहिनि त तव्हां त मुस्लमान आहियो, हिते छो ईअं। मां हुननि खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां सैर, अॼु तव्हां सां बि उहा शेयर कयां थो पियो त ॾिसो, मुंहिंजो मालिक अलाह पाक रब्बुल आलमीन आहे, हा बिल्कुलु ठीकु बिल्कुलु, उहो हर कंहिंखे ॾिसण वारो आहे। आहे। असांजो इन करे त चयूं न, लकुम दीनकुम वलिय दीन, हर कंहिंजो पंहिंजो दीन आहे, तव्हां कंहिंखे थोपे नथा सघो काथे। ठीकु आहे, असां उम्मती आहियूं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु, उहे आहिनि रहमतुल आलमीन, सॼे ॿिन्हिनि जहाननि जे लाइ हा रहमत आहिनि। अलाह पाक बिल्कुलु कुल काइनात जो मालिक आहे, जंहिंमें चिरिंद हा परिंद बिल्कुलु हिंदू मुस्लमान सभु आहिनि, ठीकु आहे। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे केरु मञे थो केरु नथो मञे पियो उनखे। अगरि असां मञूं था पिया, रब जी इहा ठाहियल कुदरत आहे, हिन सां प्यारु कयो, मोहबत कयो, ॾाढी ख़ूबसूरत अथव। हिकु दफ़ो ज़िंदगी मिलंदी आहे, बाक़ी इन छड़ो फाथल हूंदासीं अहिड़ी ॻाल्हियुनि में त असां कॾहिं न अॻिते वधी सघंदासीं, कॾहिं न असां न रब जी कुदरत ॾिसी हा सघंदासीं। बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां जीअं तव्हां चयो न त पॉज़िटिव अगरि तव्हां सोचींदो न, तव्हां ॾे पॉज़िटिविटी ऑटोमेटिकली रिवर्ट बैक थींदी, तव्हां ॾे पंहिंजो पाण उहा शइ में नज़रंदी। अगरि तव्हांजी पंहिंजी दिलि में बुग़्ज़ आहे न, पोइ हर माण्हू तव्हांखे बुग़्ज़ ऐं मुनाफ़िक़ नज़र ईंदो। अगरि तव्हांजी दिलि पंहिंजी साफ़ आहे न, त इहा दुनिया वॾी साफ़ सुथरी अथव। ईअं ई मां पंहिंजो सही ॻाल्हि एक्सपीरियंस कयो आहे, ऐं मूंखे मिलिया आहिनि माण्हू, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। दिलि त नथी चए मां लाइव बंदि कयां, पर आई कैन अंडरस्टैंड टाइम पाकिस्तान में त हिन वक़्तु 10:15 थी विया हूंदा। ठीकु आहे। हा, न कोई इशू न आहे। थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। तव्हां मूंखे इनवाइट कयो। मां अॼुकल्ह काफ़ी मूंखे मॉर्निंग शोज़ में इनवाइट कंदा आहिनि, पर मां वेंदी न आहियां। हिकिड़ो त मूंखे हेक्टिक स्केड्यूल हूंदो आहे मुंहिंजो, सही ॿियो वरी इन करे मां चवंदी आहियां साॻियूं ॻाल्हियूं केसि ताईं कजनि। पोइ तव्हां सुठी शयूं डिस्कस कयूं असां, ऐं आई होप जेके माण्हू असांखे ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे बि का न का त हिकिड़ो पॉइंट कंहिं हिकिड़े माण्हू ताईं पहुचे थो त आई फील त उहो इम्पोर्टेंस रखे थो। त थैंक यू सो बिल्कुलु। मच ज़फ़र, तव्हां कचहरी कई मूंसां, इहा मूंखे पाण ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए। थैंक यू सो मच। न न, होपफुली तव्हांखे मज़ो आयो हूंदो। उन सां गॾोगॾु अहिड़ा मां ॻाल्हियूं पुछियमि जेके तव्हां सां टीवी शोज़ में या ॿियनि इंटरव्यूज़ में न पुछियूं हूंदव। बसि ऐं इहो सोशल मीडिया ऐं टीवी जो इहो ई फ़र्क़ु आहे त टीवी जेको आहे उहो इलाही फॉर्मल आहे ऐं उते तव्हां हर शइ डिस्कस नथा करे सघो, बट सोशल मीडिया इज़ अ फ्री फॉरम, त तव्हां उते कचहरी जेका आहे उहो दिलि खोले करे सघो था। आई फील इट त हर माण्हू जेको आहे उहो यूज़ करे थो सोशल मीडिया। ऐं जेके फैन्स हिन टाइम ॾिसी रहिया आहिनि मूंखे या तव्हांखे हिन टाइम असांजे सेशन खे ॿुधी रहिया आहिनि, मां उन्हनि सभिनी जी थैंकफुल आहियां। थैंक यू सो मच अॼु असांखे जॉइन कयो तव्हां सभिनी। बिल्कुलु, ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। वंस अगेन थैंक यू सो मच सर। ऐं अलाह पाक तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, आबाद रखे, हमेशह ईअं ई मुस्कुराईंदा रहो। अलाह हाफ़िज़।